वारा तालके जी मुख्तलिफ शाखुनि में पानी की खोट खिलाफ जीएस सिंध महाज के सॾ ते शहर में शटरबंद हड़ताल बाद एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो वियो। जीएस सिंध महाज के चेयरमैन रियाज चांडी की अगवानी में हल धरणे में पीपी वर्कर्स पार्टी के मरकजी अगवान जसकम नारी तहरीक के अगवान नायब सरकश शहरी इत्ता के सदर नियाज़ हैदरी जेयू अगवान मौलवी मोहम्मद सिद्दीक़ ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते अगवान चयो त वारा के मुख्तलिफ शाखुनि में पानी न पहुचण सबब कणक की पोखी मुतासिर थी रही है। सारियालो फसल न थियण सबब अॻी आबादगार परेशान आहिनि। रियाज चांडी ऐं ॿियनि चयो त पानी वारे वफ़ाक़ी वज़ीर क़ौमी असेंबली में वाज़ह कयो त सिंध जो पानी चोरी थिए पियो पर सिंध जा हुक्मरान मामले ते ख़ामोश आहिनि। वारा में पानी की मुसलसल खोट सबब ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। इलाइक़े में पीअण जो पानी बि न आहे जंहिं सबब माण्हू लॾपलाइण ते मजबूर आहिनि। गुज़िरियल हिकु महीने खां वठी ख़ुसूसन कणक जी जीअं सीज़न थी आहे हिते जेका लॾपलाइण थी आहे हिते जेका पाणी जी खोट ऐं मईशी तबाही थी आहे वारा जा चूंडियल नुमाइंदा वारे जे माण्हुनि लाइ न एमएनए असेंबली में थो ॻाल्हाए जॾहिं नेशनल असेंबली जे फ्लोर ते पाणी जो वफ़ाक़ी वज़ीर चए थो त पाणी चोरी कयो थो वञे। 91 जे ठाह ते अमल कोन्हे कानून ते अमल दरामद न आहे चवंदा पाणी चोरी कयो थो वञे। दरिया असांजे बका जो ज़रियो आहे। दरिया जियापे खुशहाली ऐं शानदार मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। हुक्मरान ख़ामोश आहिनि। इन ख़ामोशी के खिलाफ सिंध जा क़ौम परस्त असां क़ौमी कारकुन जदोजहद कयूं था। समूरी सिंध सां इहा हालत आहे। तव्हां ॾिसो त हाणे बि कंबर में भी हालत है। वारे में तो मुसलसल आऊं ॾिसां पई अॼु असांखां पाणी बि खसे थो वञे। असांखे पीअण जो पाणी न आहे। असांजा आबादगारनि जूं ज़मीनूं ख़ुश्क लॻी पयूं आहिनि। असांखे पीअण लाइ पाणी कोन्हे। पोखूं सड़नि थियूं। असांजो फसल जेको बम्पर फसल रहंदो उहो थिए ई कोन थो। मथे पाणी कोन्ह थी वियो आहे। जर जो पाणी सिंधु जो पाणी न हूंदो त जर कोन्ह थिए। समुंड ताईं पाणी नथो पहुचे सिंधु दरिया जो त जीवत मरे थी। वारा सुके ऐं ॿुॾे कोन थी पर तबाह ऐं बर्बाद थी थिए। उन वारा जी तव्हां मालिकी कयो ऐं वारा में पाणी न हुजण जे करे माण्हू कारोबार असांजा तबाह बर्बाद थी विया आहिनि ऐं माण्हू रोज़ लॾ पलाइण ते आहिनि। उन जे करे महिरबानी करे वारा खे पाणी पुॼायो। वारा जो इलाइक़ो असांजो ज़राअत जो इलाइक़ो आहे। हिते हथ सां वठी करे असांजे इलाइक़े खे गैराबाद करण की साजिश कई वही है। जेस ताईं पानी न मिलंदो तेस ताईं असांजा एहतजाज जारी रहंदा। सियासी समाजी अगवान ने आबादगारन मुतालबो कयो त पानी की खोट खत्म करे ज़मीनूं बंजर थियण खां बचायूं वञनि। उन मौके ते जीएस सिंध महाज जे चेयरमैन वारा में पानी जो मसलो हल न थियण ते 23 नवंबर ते चीफ इंजीनियर लाड़कानी जी ऑफिस अॻियां एहतजाज जो पिणु ऐलान कयो।